ही नित निर्वार लावारिस ऐं बेसहारा मंज़र करमपुर रूरल हेल्थ सेंटर जा आहिनि। करमपुर सेहत मर्कज़ ज़िले शिकारपुर, ज़िले जैकाबाद, ज़िले कशमोर कंदकोट जे संगम ते आहे। टिनी ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ इलाइक़े जी ग़रीब मुस्तहिक़ अवाम करमपुर सेहत मर्कज़ जो रुख़ करे इलाज व मुआलिज जो सहूलतूं हासिल कंदी हुई, पर कुझु वक़्त पहिरियां डॉक्टर एहसान डाणी जी ज़िले कशमोर कंदकोट में बतौर DHO तैनाती करमपुर रूरल हेल्थ सेंटर लाइ तबाही व बर्बादी जो सबबु बणी आहे। सितम ज़रीफ़ी जो आलम इहो बि आहे त करमपुर डॉक्टर एहसान डाणी खे बतौर DHO बि तैनात करायो, पर अफ़सोस सां इहो बि चवणो पए थो त DHO मोट में एहसान मंदी जो मिसाल क़ाइमु कंदे करमपुर सेहत मर्कज़ जी तबाही ऐं तालाबंदी करण में का बि कसर न छॾी आहे। ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि करमपुर सेहत मर्कज़ में टोटल 8 डॉक्टर तैनात थियल आहिनि। 8 डॉक्टरनि मां डॉक्टर साबिर खोसो मॉर्निंग में ऐं डॉक्टर बासित जखराणी नाइट ड्यूटी करे थो, पर कोरोना मर्ज़ लाइक़ हुअण सबबि गुज़िरियल 15 ॾींहंनि खां डॉक्टर बासित जखराणी घर में आइसोलेट थियल आहे। इवनिंग में तैनात थियल डॉक्टर अहमद बख्श जखराणी हिकु ॾींहुं ड्यूटी ते अचे थो त 4 ॾींहं गैर हाज़ुर रहे थो, त ॿिए तरफ़ बक़ाया 5 डॉक्टर मुबैना तौर पघार करमपुर सेहत मर्कज़ मां खणण बावजूदु गुज़िरियल 3 सालनि खां डिघे वीज़ा ते वञण सां गॾोगॾु पंहिंजूं प्राइवेट अस्पतालूं हलाए रहिया आहिनि। उन्हनि मुबैना गोसलू डॉक्टरनि में डॉक्टर मुकीम जखराणी, डॉक्टर सैफुल्ला मरेटो, डॉक्टर फ़ारूक सोरियाणी, डॉक्टर सुंदरलाल वोसपुर, डॉक्टर सैफ सोरियाणी शामिल आहिनि। मुबैना मिलियल ॼाण मूजिबि डॉक्टर सुंदरलाल वोसपुर में पंहिंजी प्राइवेट अस्पताल हलाए पघार करमपुर सेहत मर्कज़ मां बि खणे थो। ॿिए तरफ़ मुबैना मिलियल ॼाण मूजिबि डॉक्टर सैफ सोरियाणी पघार करमपुर अस्पताल मां खणे थो ऐं नाले मातिर कॾहिं कॾहिं मोह तालका अस्पताल कंदकोट में ॾेखारे थो। DHO कंदकोट डॉक्टर एहसान डाणी ऐं DM मुश्ताक मेमण मुबैना मिली भगत सबबि करमपुर अस्पताल खे घटि तवजह ॾेई करमपुर अस्पताल खे ख़ाली भूतनि जो बंगलो बणाइणु चाहिनि था। टिनी ज़िलनि जी ग़रीब मुस्तहिक़ माण्हुनि खां सिहत जी सहूलियत खसे चुका आहिनि, जेको हिकु इंतिहाई मज़मत जोॻो अमल हुअण सां गॾोगॾु इंतिहाई अफ़सोस जोॻो अमल बि आहे। DC कशमोर कंदकोट मनोहर अली मिठाणी खे घुर्जे त ट्रेज़री महकमे खे हुकुम ॾेई गोसलू डॉक्टरनि जूं IDs बंदि कराए। ॿिए तरफ़ सेक्रेटरी हेल्थ सिंध डॉक्टर काज़िम हुसैन जतोई करमपुर सेहत मर्कज़ जी हालत ज़ार ते रहम खाई गोसलू अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे। इन सां गॾोगॾु एहतसाब जे इदारनि नेब FI तोड़े एंटी करप्शन खे अपील आहे त करमपुर रूरल हेल्थ सेंटर में थींदड़ बेज़ाब्तियुनि जो नोटिस वठी कार्रवाई कनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, GTN वेब न्यूज़ करमपुर।